वेलकम बैक नाज़रीन। प्रोग्राम लाइक एंड शेयर में एक दफ़ो वरी असगर खोसा साहब असां सां गॾु मौजूदु आहे। खोसा साहब इहो ॿुधायो त हिते म्यूज़िकल प्रोग्राम वग़ैरह थींदा हूंदा, असांजा आर्टिस्ट बि हुतां खोड़ सारा फ़नकार जेके ईंदा आहिनि हिते, उन्हनि सां मेल मुलाक़ात बि थींदी हूंदी तव्हांजी, उन्हनि जे बारे में कुझु? मुलाक़ात फ़नकारनि सां घटि थींदी आहे हिते मुंहिंजी। ऐं जेको आहे सो मां ईंदो वेंदो रहंदो आहियां। माण्हू घणेई सोचींदा आहिनि त खोसो कॾहिं त दादू में पियो थो ॾिसे, वरी कॾहिं त दादू में पियो थो घुमे, कॾहिं त सऊदी वेठो आहे। साईं ही सऊदी अरब असांजे अचण जो मतिलबु आहे असां त आया आहियूं वीज़ा वठी, पोइ हिते हर शइ खपाए आया आहियूं। असांखे महिनत करणी आहे, पैसा कमाइणा आहिनि, कर्ज़ु लाहिणो आहे, कफ़ीलनि खे ॾियणो आहे, हर शइ परेशानी आहे। फ़नकार जेके अचनि था उतां अचनि था पाकिस्तान मां सिंध मां उमिरो करणु, पोइ अलाए को सिंध में का ॿोॾ आई आहे, अलाए राग बंदि थी वियो आहे, जा उन्हनि खे ॿुधण वारा को उते सिंध में को माण्हू खुटी आहिनि। जेको फ़नकार कावड़ ॾिए थो सोशल मीडिया ते ॾिए थो मां फलाणो, मां फ़नकार ओचितो, जल्द अची रहियो आहियां तव्हांजे शहर जिदे में, 100 रियाल बटू मां गॾी पासे ते रखणु न विसारींदा, फलाणे शादी हाल में फलाणे सां राब्तो कयो। अबा तव्हां अचो था, वञो मकी मदीने उमिरो कयो, गुनाह बख़्शरायो, तव्हां सॼी ज़िंदगी उते सिंध में ॻायो आहे, तव्हां हिते गुनाह बख़्शरायो, हुते वञी झुको जेको तव्हांखे ॾियण वारो इन ॻाल्हि खे चरियो त वरी सिंध जा फ़नकार ॿुधनि न ऐं वरी कावड़जी न पवनि तव्हां ते। मूंखे इहो ॿुधायो सऊदी अरब जूं कहिड़ियूं शयूं मशहूरु आहिनि? सऊदी अरब जूं शयूं त साईं अलबेग। इहे छा आहे अलबेग? मां तव्हांखे इहो प्रोग्राम खां पोइ खाराईंदुमि, ईअं सॼा ईअं हैंग थी वेंदो। हैंग माना ईअं तव्हांखे मज़ो ईंदो, पर माना पेट में बाहि हूंदो सॼी राति, थोरो गरम आहे। अलबेग ग़रीब बि खाए अमीर बि खाए। हिते हर शइ अमीर बि खाए सघे थो, ग़रीब बि खाए सघे थो। हिते अमीर बि एसी में रहंदो आहे, ग़रीब बि एसी में रहंदो आहे। सऊदी जा फ़र्क़ु थो तव्हांखे ॿुधायां पाकिस्तान जा। हिते अमीर बि एसी वारी गाॾी में घुमंदो आहे, ग़रीब बि पंहिंजो बेलचो खणी एसी वारी गाॾी में वञी मज़दूरी करे मोटी अची घर सुम्हंदो आहे, उहो बि एसी में। असां वटि सिंध में सॼो ॾींहुं महिनत करे करे मोटी अचो, वरी राति जो बचनि जा ॿड़ाहट, वरी उन्हनि खे वेठो पकोड़। असां इन्हनि सूरनि खां हिते भॻाऊं, इहो सुकून आहे हिते जिदे में, पाकिस्तान में, सिंध में इहो फ़र्क़ु आहे। अमीर बि हर शइ खाई सघे थो, ग़रीब बि फ़र्क़ु कोन्हे। उते पाकिस्तान में पिज़्ज़ा ग़रीब खाए त वरी 6 महीना जॾहिं कर्ज़ जी। अच्छा, हिते सऊदी अरब में बि तव्हां अहिड़े क़िस्म जी मश्करी कंदा आहियो? मां साईं मश्करी हिते कोन कंदो आहियां साईं। छो? हिते दोस्त मूं वटि हिते ईंदा आहिनि, ग्रुप ते कचहरी कंदो आहियां, जेका खिल बोग थी, बाक़ी प्रोग्राम न कंदो। असां हिते टिजूं था, हिकु त मज़दूर माण्हू महिनत करण आया आहियूं, ॿियो त अहिड़े सुहिणे नबियुनि जे मुल्क में हिते दुनिया पूरी ख़ुदा जी काइनात जी खलकियल इंसान ज़ात गुनाह बख़्शराइण ईंदी आहे। मां वेही अहिड़े मैदान ते मश्कियूं कयां ऐं मदीने में मके जे हुदूद में वेही राग कयां, गुनाहगार थियां। हिते त गुनाह बख़्शराइण आहिनि, इन करे मां थोरो ख़ौफ़ज़दा हूंदो आहियां। बाक़ी सिंध जा फ़नकार आहिनि, उन्हनि जी न उते पूरी आहे न हिते पूरी आहे। तव्हां सॼी ज़िंदगी उते ॻायो आहे, तव्हां हिते अचो था त पंहिंजो उमिरो करे वञो न। अच्छा, अॼु ईद जो पहिरियों ॾींहुं आहे जी, ठीकु आहे। मुंहिंजी त ड्यूटी लॻी, मूंखे चैनल वारनि हुकुम कयो त वञो जेको आहे खोसे साहिब जो इंटरव्यू करे अचो, ऐं मां हिते आयुसि। तव्हांखे ॻोठे सिक कोन लॻंदी आहे? ईद जे ॾींहंनि में पंहिंजे ॻोठ अचण जी दिलि कान कढी? छो साईं गुरबत आहे न, ईद जी सिक त लॻंदी आहे, पर हाणे छा कजे, महिनत करण आया आहियूं, मज़दूरी करण आया आहियूं न। बसि पोइ इहो बसि हाणे ईद निमाज़ पढ़ी ऐं अची वेठो आहियां, अकेलो आहियां, कन गॾियूं वेठो आहियां, लोणा पियो थो हणां। ॻोठ हुजां त ईदगाह में मां उते वॾो लोही आहे, उन में पिनंदो आहियां मौलवी जे लाइ ॾोकड़ बि, कुझु रहिड़ो सहिड़ो मां बि ॾींदो आहियां, कुझु ईअं। उन करे त हिते ॾिसो था, माना मस्जिद जे चंदे जे बहाने सां झोली झलींदो आहे ऐं उहे पैसा पाण खणी ईंदो। उहो मां तव्हां सां शेयर थो कयां, तव्हां मीडिया ते न ॾेखारिजो। न मीडिया चओ ते त मां तव्हांखे 50 खनि ॾेई छॾियां, इज़ी लोड कराइजो। इहे आहे 50 खनि संभाले रखो पाण वटि, पंहिंजी जाना खे इज़ी लोड कजो, ठीकु आहे। जाना जे लाइ जान बाज़ुर आहे, जाना जे लाइ मूं कख पन तबाह करे छॾियो पाण खे। जाना कहिड़ी फरमाइशूं कंदी आहे तव्हां? जाना चवंदी आहे सऊदी जी VIP परफ्यूम, सऊदी जो हाई फाई बुरको। ऐं मां चवां थो मुंहिंजी जाना जिथूं रोड ते लंघे न, सिग्नल ते गाॾियूं बीह वञनि, ब्रेकूं लॻी वञनि, बाबा इहा असगर खोसे जी जाना आहे, हल बाबा। पोइ असगर खोसो भली वटो खणी पिने।
आई कहिड़ी वॾी शइ तुंहिंजो तुंहिंजे लाइ सऊदी अरब में ब्रेकूं लॻी वञनि उतां जो जेको किंग आहे उन लाइ बि रोड बंदि कोन थींदो आहे तूं आई कहिड़ी शइ माना मुंहिंजी जाना जिथो लंघे न माना ईअं सम्झो पेरिस जी शहज़ादी आहे। हाय साईं मां बसि मुंहिंजे लाइ छा आहे। अच्छा हाणे इहा आहे ठीकु आहे हाणे पाण में दोस्ती वारे माहौल में कुझु ॻाल्हियूं कयूं था जाना ते को गानो ॿुधाए। पहले तो कभी कभी गम था मगर हरदम तेरी याद सताती है मगर हरदम तेरी याद सताती है टिंटण टूटू टीण टाणा टीणूणा टिंटण टूणू टाणा टीण टीणूणा वो मेरे को पाकिस्तान से बोलती है। पहले तो तू इजी लोड कराता था मगर अभी तू कहाँ गुम हो गया है बता। मूंखे वॾा वॾा कसम ॾींदी आहे पर मुंहिंजो दिलि आहे हुन सां 100%। मां हेॾे अचण खां पहिरीं तुंहिंजो ॻोठु हुयोसि उतां जे माण्हुनि इहा शिकायत कई आहे त हीअ पंहिंजा सभु पैसा वैसा जेके आहिनि उहे सभु जाना ते लॻाए थो छॾे हवाल थो कटे असांजे टको बि कोन मोकिलींदो आहे। पहिरियां उमाणींदुमि पोइ ॻोठ वारनि वठी फरमाइशूं कयूं मोबाइल उमाणियनि उहो चवनि भाउ पाणीअ वारे हथ वियासीं किरी पई वाटर में ॿी उमाण वरी उमाणियानो खपाए छॾनि वरी चवनि हीअ उमाण वरी चवनि साईं असांखे कैमरा उमाण असांजे हीअ उमाण को चवे बोस्की उमाण को चवे नोट 4 नोट 3 iPhone 6 हिते तव्हांखे मूं ॿुधायो न केॾी महिनत कयूं था। पोइ मां चयो भला सॼे ॻोठ खे खाराई थो मञे उहे केरु कोन थो। असां हाजी जेके हूं न ॻोठ वेंदा आहियूं न हफ़्तो पूरो हाय फाय दावतूं हूंदियूं आहिनि हुत दावत हुत दावत हुत दावत हफ़्ते खां पोइ वरी हेॾा घर वारा बिल ॾींदा आहिनि सीधे जा पोइ ॾिसंदा आहियूं हाणे कर्ज़ी था थियूं बिटंगा फासूं था पोइ थेलड़ी हथ में खयूं शानदार कोच में शालीमार में कंहिंखे ॿुधाईंदा बि न आहियूं सिधो सऊदी। न ॾिसो उहो त आहे ईअं त इहे पंहिंजा माण्हू आहिनि हिननि जे लाइ चयो वेंदो आहे त जेकॾहिं इहे तव्हांखे मारींदा बि त छांव में फिरी कंदा। जाना त तव्हांजी पंहिंजी कोन्हे का अलाए कहिड़े देश जी आहे फेसबुक ते तव्हां सां जेको आहे हुनजो लफ़्ज़ थियो आहे ॿोली बि ॻाल्हि ॿुधो ख़ुदा काण फ़ैसिलो कयो हीअ डिज़ाइन मुंहिंजी ॾिसो मां पूरे ॻोठ खे नथो हणां घर जे भातियुनि खे नथो हणां जेकॾहिं जाना प्यार करे थी त यार नेमत तोखे बेवकूफ़ थी बणाए बाक़ी हीअ मुंडी हुनजे वणण जहिड़ी कान्हे हो जेॾी महिल ईंदी आहे न मां जॾहिं ईंदो आहियां उते वेंदो आहियां पाकिस्तान में हीअं गॾराईंदा आहियूं स्माइल फोटो शॉपिंगूं कराईंदो आहियां। इहो तव्हांजो कराची में छा आहे हाइपर उते साईं वेंदा आहियूं तारिक रोड पहिरियों शुरूआती त रेशम गली हाणे हाइपर हे हीअं स्माइल खे थोरो स्माइल थियो कुदरती तव्हां थियो ई नथा जाइज़ मूंखे ईअं हो ख़ैर आहे पर स्माइल थियो आहे त घणो आहे ख़ैर आहे वरी बि हिकिड़ो थी थो वञे फोटो यादगार साईं तव्हां पाकिस्तान मां आहियो थोरो नाराज़ न थी वियो साईं थोरो झटि फट ॿधो चङो आहे हाणे तव्हां झटि को इंटरव्यू करणु आया आहियो थोरो त मिड़ई थोरो तकलीफ़ त थींदी थोरो हितां भली केॾो बि गुस्सो करायो मां तव्हांखे फुल तमीज़ अलबे खारायो तव्हां उते सेल्फी कढाईंदा जेकॾहिं इहो तुंहिंजो फुल तमीज़ छा आहे इहो जेकॾहिं वणियो पोइ उते सेल्फी कढाईंदा हींअर न हींअर सुठो भला मथां मोबाइल हैंग थी हले हलो सही आहे ठीकु आहे। हाणे नंढड़ी साई खां पोइ मिलंदा साई पटी न दिलि कढे थी साई पटण ते तोखे चांहि प्यारियूं साई कहिड़ो असां जबल ते चढ़ियाऊं तव्हांजी मर्ज़ी आहे भली साई खणो माना ॻाल्हाइण में थकिजो कोन था न ब्रेक न आहे मां पेट्रोल ते हिते सऊदी में पेट्रोल सस्तो आहे सुपर पेट्रोल आहे। अच्छा तूं बि पेट्रोल ते थो जी जनाब हीअ त पेट्रोल ते थो हले हीअ त चुप कोन कंदो पाण हिकिड़ो नंढड़ी ब्रेक वठंदो आहे ब्रेक खां पोइ था मिलो।